सिंधु दर्शन गाने ॿुधायूं ॿोली बचायूं। ओम शांति ऐं जय झूलेलाल। अॼु जी वर्क लाइफ आहे घणी तेज़ ऐं प्रेशर सां बढ़ियल आहे। डेडलाइंस, टारगेट्स, ज़िम्मेवारियूं सुबुह खां शाम ताईं मन लगातार ई हलंदो रहे थो। आहिस्ते आहिस्ते अंदरि प्रेशर वधंदो रहे थो। हिकु सिचुएशन सम्झूं था, हिकु माण्हू ईमानदारी सां कमु कंदो आहे, अचानक कोई प्रॉब्लम अची वियो, कुझु नुक़सान, कुझु ग़लती या प्लान मुताबिक़ कमु न थियो आहे, तुरंत ई फौरन मन डिस्टर्ब थी वेंदो आहे। घणो सोच शुरू थी वेंदो आहे, बसि फौरन तुरंत ई मन डिस्टर्ब थी वेंदो आहे। घणो सोच शुरू थी वेंदो आहे, हाणे छा थींदो, मां कीअं हिनखे हैंडल कंदसि, ऐं हिन हालत में असां ग़लति डिसीशन वठी वेंदा आहियूं। ही छा लाइ थींदो आहे? छो त मन स्टेबल न आहे। अॼु असांखे कमु करणु सेखारियो वियो आहे, पर मन संभालण न। हिन लाइ नंढे नंढे प्रॉब्लम बि वॾी लॻंदी आहे। पोइ उन जो सॉल्यूशन छा आहे? कमु घटि न करिणो आहे, पर अंदर जी हालत मज़बूत करणी आहे। जॾहिं मन शांत थींदो आहे, सोच क्लियर थींदी आहे, जॾहिं मन स्टेबल थींदो आहे त असां रिएक्ट न कंदासूं, सम्झंदा आहियूं। आहिस्ते आहिस्ते हर हालत आसान लॻण लॻंदी आहे। कम में बि थोरो रुकूं, कुझु सेकंड रुकूं, गहरी सांस वठूं, मन खे शांत करियूं, फ़र्क़ु महसूसु थींदो। छो जो सक्सेस ॿाहिरि न, अंदर सां शुरू थींदी आहे। ओम शांति शांति शांति।